ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। IG सिंध पारां नए साल के मौके ते अवाम के सहकार की अपील कई वई आहे। सिंध पुलिस सूबे में नए साल के मौके ते सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया आहिनि। IG चवे तो पुलिस रोडन रस्तन बाज़ारुनि ऐं अवामी हंधनि ते चेकिंग कंदी। पुलिस नफरी पार्क्स, समुंड किनारे, शॉपिंग सेंटर्स ऐं अवामी हंधनि ते मुक़ररु कई वई आहे। सिंध हुकूमत कलम 144 लागू कयो आहे। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि सां अवाम सहकार करे, इहो चवणु आहे ग़ुलाम नबी मेमण जो। शहरी कंहिं बि गैर क़ानूनी गैर अख़लाक़ी सरगर्मी जो हिसो न बणजनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। IG सिंध नए साल जे मौके ते अवाम खे सहकार जी अपील करे छॾी आहे। सिंध पुलिस सूबे में नए साल जे मौके ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया आहिनि। IG सिंध चवे थो पुलिस रोडनि रस्तनि बाज़ारुनि ऐं अवामी हंधनि ते चेकिंग कंदी। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण चवे थो पुलिस नफरी पार्क्स, समुंड किनारे, शॉपिंग सेंटर्स ऐं अवामी हंधनि ते मुक़ररु कई वेंदी। सिंध हुकूमत कलम 144 लागू कयो आहे। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। IG सिंध चवे थो पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि सां अवाम सहकार करे।